नाज़रीन, दड़े वेझो सिंधु दरिया में 4 सबब एमएस बचाव बंद ते पानी जो दबाव वधी वियो आहे, जंहिं सबब इलाइक़े वासी ख़ौफ़ में वठिजी विया आहिनि। वीडियो लिंक ते मौजूद आहे गुलाम मुस्तफ़ा कची। जी गुलाम मुस्तफ़ा। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं दड़े वेझो सिंधु दरिया जे एमएस बचाव बंद कोटालमू ते, जिथे तव्हां पानी में जेको वहकरनि में ॾींहों ॾींहुं वात थी रही आहे ऐं राति जेको पानी में इज़ाफ़े थियण खां पोइ जेको हुते पानी तेज़ी सां खाद करे रहियो आहे ऐं आपाशी खाते वारा जगह हिते मिट्टी भराई या कटा वग़ैरह लॻाया विया उहो पानी में लुड़ी विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोटली डाउन स्ट्रीम में पानी जे वहकरनि में वात खां पोइ जेको सो एमएस बचाव बंद कोटालमू ऐं सूरजानी बंद ते पानी जो दबाव वधी वियो आहे। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एमएस बचाव बंद जे साम्हूं कोटालमू हो जंहिंखे लूप बंद ॾिनल हो, पर 2010 जी बोड दौरान उहो लूप बंद जेको सो लुड़ी वियो, जंहिंखां पोइ जेको सो आपाशी खाते पारां हुन लूप बंद जी मरमत लाइ के ॿीहर जेको उपा न वरिता विया, न उहो बंदि ॾियारियो वियो आहे, जंहिं करे कोटालमू समेत रांटा ऐं मुख़्तलिफ़ जेके ॻोठ आहिनि उन्हनि जा रहवासी सख़्तु ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला आहिनि। जॾहिं त केतिरा ई माण्हू पाण मुरादो लॾ करे मकली, ठट्टो, कराची ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी विया आहिनि। जॾहिं त जेके बेपहुच ऐं ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि बंधनि जी पनाह वरिती आहे, पर इंतने में परियां उन्हनि जी का बि वायर वग़ैरह न कई वई आहे। जॾहिं त पानी में मुसलसिल चाड़ खां पोइ हितां जा रहवासी जेके आहिनि सो राति जागी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जॾहिं त ॾींहं जो इहे वॾी तइदाद में ॻोठाणा पइजी करे जेको सो हुते बंधनि ते जेको सो निगरानी कनि था। जॾहिं तव्हांखे ॿुधाइणो आहे आपाशी खाते ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां बि एमएस बचाव बंद ऐं सूरजानी बंद जी निगरानी जारी आहे ऐं उते मरमती कम जेके बंदनि जूं जेके वीक पॉइंट आहिनि उन्हनि ते जारी आहे। पर उन बावजूद बि जेको रहवासी जेके आहिनि उन ख़ौफ़ आलम में आहिनि। उन्हनि जो आहे त 2010 वारी बोड दौरान बि असां जेको भोॻियो आहे उहो असांजे ज़हननि में उन्हनि जूं यादूं ऐं नुक़सान असांजा निकिरी न सघिया आहिनि, जंहिं करे हिननि शक ॾेखारियो आहे त थी सघे थो अहिड़ी का सूरत हाल पैदा थिए, इन करे जेको बंदनि जी हिफ़ाज़त मरमत कमु जेको आहे वधीक मज़बूत बणाए असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी।